इमरान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा टीकम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। उम्मीद करता खुश होंदा। मीरपुर खास किया मौसम अॼु? सर अॼु मौसम ठीकु आहे, बादल आहिनि, झुड़ालो मौसम आहे, मगर बरसाति जी कोई एक्सपेक्टेड कोन्हे। मगर हिकु ॿ ॾींहं पहिरीं बरसाति थी हुई ऐं हाणे असांजे फील्ड में किथे किथे किन इलाइक़नि में पिंक बॉल वारनि जा बि निशान मिलिया आहिनि। उन करे मूं सोचियो त अॼु पिंक बॉल वारनि ते ई को ॻाल्हाइजे ऐं त उन जे हवाले सां त पिंक बॉलम जॾहिं बरसाति जी मौसम हूंदी आहे, घिम वारी मौसम हूंदी आहे, झुड़ालो मौसम हूंदी आहे त ऐं इनखे फेवरेबल मौसम मिलंदी आहे त इहो फील्ड में जेके खुलियल गोगड़ो गुल हूंदो आहे उनखे सुबुह जो टाइम थधिकार वारी मौसम में उन ते इफेक्ट कंदी आहे या कंहिं मुखड़ी ते इफेक्ट कंदी आहे। पोइ इहो इहो आनो जेको लाथल आहे इहो गुल आहे जंहिं ते इफेक्ट कयो आहे इहो बंदि थी वेंदो आहे ऐं ऐं मांधाणी शिकल जी इख़्तियार करे वेंदो आहे। त पोइ जो 4 खां 7 ॾींहंनि खां जे अंदरि जेको आनो लॻायो आहे इन कयो आहे उहो हेठि थी वेंदो आहे। त पोइ वरी इहो जो पूरो लाइफ साइकिल आहे उहो 25 खां 20 ॾींहंनि में इहो पंहिंजो लाइफ साइकिल पूरो करे थी पिंक गुल वारा। ऐं पोइ इन जा मेथड मुख़्तलिफ़ मेथड आहिनि। केमिकल कंट्रोल बि कनि था, बायोलॉजी कंट्रोल बि कनि था, कल्चरल कंट्रोल बि आहे। मुख़्तलिफ़ कंट्रोल सां इनखे कंट्रोल कयो वेंदो आहे। महिरबानी सर। जी सर। हेलो। ऐं मुझा यही तो पिंक बॉल वारन थे थो पोइ हुनखे गुल जेको आहे माधान टाइप वांगुरु बंदि थी थो वञे। पोइ तव्हां आबादगार भाइरनि खे छा मशवरो ॾियो था पिया त हू इन पोज़ीशन में गुल खे छा कनि? त जेके अगरि कल्चर कंट्रोल करणु चाहे थो त उहो जेके पंहिंजी फील्ड में आहिनि जेके मांधणी निमा गुल आहिनि उहे थैली में चुंडे कंहिं खॾु खोटे या ज़मीन में दफ़न करे छॾनि या साड़ाए छॾिजनि त ही कल्चरल कंट्रोल में अचे थो। अगरि सही वधीक इफेक्टेड आहे त पोइ हुनखे केमिकल कंट्रोल सां बि करे सघिजे थो। सही। हिकु रस्तो ई के गुलाबी सुंडी मीरपुर खास में कहिड़े तालुके में ज़्यादा आई आहे? सर ही जेको KGM कोट गुलाम मोहम्मद जो बेल्ट आहे हिते काटन वधीक आहे ऐं उते डिगड़ी वारे इलाइक़े में मीरपुर खास में बि कुझु असांखे हुनजा मिलिया आहिनि। उन करे असां चयो त इन इलाइक़नि में किथे किथे पेचिस में नज़र आई आहे। उन करे त इन ते ई ॻाल्हाइजे पिंक बॉल ते। ठीक ठीक पेचिस में नज़र आई आहे। ओके। हिकु रस्तो तव्हां इहो असांजी रहनुमाई कंदव त वैरायटी कहिड़ी आहे जंहिं वैरायटी ते पिंक बॉल अटैक कयो आहे? सर ही जेको SS बटी ते बि नज़र आयो आहे असांखे ऐं ॿिए ते जेके ट्रिपल जीन आहे उन ते असांखे एतिरो नज़र न आयो आहे। SS बटी ऐं BT वैरायटियूं हुयूं SS उन 32 SS 33 हा ऐं बीटी ऐं जूं ते अटैक थियो आहे। हा उन ते ठीक अटैक नज़र आयो आहे किथे। जी सर। ठीक है। मुझे सही एक और साथ ये के पोखाई मीरपुर खास में यकीनन आगाटी थींदी आहे बाक़ी सिंध खां त जी इहा सर। पोखाई छा फेब्रुअरी महीने जी आहे? हा इहा जी जेका इन्हनि अर्ली कई हुई इन्हनि वटि ज़मीनूं कुझु माण्हुनि वटि अॻां जेके वॾा ज़मीनदार आहिनि न उन्हनि वटि ज़मीनूं ख़ाली हूंदियूं आहिनि इन्हनि मिड मार्च में कई आहे त अर्ली कई आहे उन जे करे बि थी सघे थी।
ऐं मौसम भी हींअर उनके फेवर में ठीक आहे, त आसपास में जेके किथे पुराणियूं वाणाठियूं वग़ैरह रखियल हूंदियूं, उते उनखे रिहाइश मिली हूंदी, जॾहिं उहो उनके फेवर में मौसम मिली आहे त पोइ उहो एक्टिव थी आहे सर। बराबर टिकम साहब, आबादगार भाइरनि खे तव्हां यकीनन फील्ड में मौजूद आहियो। आबादगार भाइरनि खे एडवाइस ॾींदा रहंदा कयो, सलाह ॾींदा रहंदा कयो त किथे बि पिंक बॉलर मां आहे या अहिड़ा गीत आहिनि त पंहिंजी सरज़मीन खे, यानी आख़िरी चूंडे खां बाद में पंहिंजे फसल जी जेके वणाठियूं उहे कटे ख़तमु करे छॾजनि ऐं उनखे साड़े ख़तमु करे छॾजनि त बहितर आहे। छा तव्हां इहा उते सलाह ॾींदा आहियो? सर इहा उते साड़े ख़तमु कया वञनि, उन खां पोइ उते डीप प्लोइंग कई वञे त उहा ज़मीन अंदरि दफ़न थी वञे त आइंदा उनजी नसल ख़तमु थी वञे। इहा बि असांखे बिल्कुलु असांजे आबादगार बिल्कुलु जे असां बिल्कुलु चई सही। सघूं था, डीप प्लोइंग कई वञे त उनजे ऐं डीप प्लोइंग कई वञे ऐं क्रॉप रोटेशन बि कयो वञे त उन सां बि बहितरी थी सघे थी सर। बहितर थी, बिल्कुलु क्रॉप रोटेशन थिए, बहितर आहे, बिल्कुलु बिल्कुलु। भला हिन वक़्तु मौजूदा कंडीशन में पिंक बोलवरनि खां अलावा वणनि ते कहिड़ा जीत नमूदार थिया आहिनि, ज़ाहिर थिया आहिनि? सर बरसात खां पहिरीं त मौजूद हुआ, थ्रिप भी हो, जेसड भी हो, वाइट फ्लाई भी हो, पर बरसात खां पोइ हुनजो रेशो कुझु घटि थियो आहे सर। त उन ते पहिरीं अॼु खां 10-15 ॾींहं पहिरीं हो, वाइट फ्लाई भी हो, थ्रिप भी हो, जेसड भी हो, ऐं बरसात खां पोइ हुनजो रेशो घटि थियो आहे ऐं पिंक बॉलम जन वरितो आहे। सही सही, यानी क्रॉप वॉश आउट थियो आहे। वॉश आउट थियण जे करे जेकी सकिंग कॉम्प्लेक्स हुयो, रस चूसंदड़ जीत, उन्हनि ते कंट्रोल थियो आहे जी सर। बारिश खां पोइ। बारिश खां जी सर। पर हिकु ॿियो यानी पिंक बॉलवर्म थियो आहे। हाणे जेकॾहिं ही तव्हां ॿ जिन्सियूं ॿुधायूं, SS32 SS33, इन खां अलावा जेकी माण्हुनि जूं ॿी जिन्सियूं आहिनि, छा उहे सेहतमंद आहिनि, पिंक बॉलवर्म खां माना महफ़ूज़ आहिनि? सर जेके ट्रिपल जीन आहिनि उन्हनि में रेयर केसनि में किथे मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन थी आहे त रेयर केस आहिनि, माना जेतिरे ॿियनि बीटी जिन्सनि ते थिए थो उन खां जेके ट्रिपल जीन आहिनि उन्हनि में घटि आहे। सही सही सही। इफेक्ट त आहे मगर उनजो एतिरो 100% न आहे सर, मगर हुन में 2% 3% किथे असांखे पाण ऑब्ज़र्व कयो आहे त उते मूंखे मिलिया आहिनि। सही सही। वॾा साईं खां वणनि खां अलावा पंहिंजो मीरपुर ख़ासि में चिलीज़ थींदो आहे, मिर्च जी जो सर। फसल थींदो आहे, उहे बारिश खां पोइ उन ते छा महसूसु कयो अथव तव्हां? सर असांजे इलाइक़ो मीरपुर कास, अमरकोट, कुंडरी हब आहे मिर्चनि जो, ऐं तव्हां डिगड़ी, जुडो, नवकोट, ही इलाइक़ा मिर्चनि जा आहिनि। ही अलाह जी रहमत थी आहे त उन्हनि उहो माण्हुनि में ॾाढी ख़ुशी जी लहर आई आहे त हुननि जे मिर्चनि खे वॉश आउट थियो आहे ऐं ॿूटे खे ईअं माना गुल वांगुरु टिड़ी वियो आहे, उनखे यूरिया मिलियो आहे त ॿूटो बहितर थियो आहे, उनजी उञ बि लथी आहे त इन सां वॾो फ़ाइदो थियो आहे। असांजे टेल वारो इलाइक़ो आहे असांजो, ऐं इनखे पाणी जी डेफिशिएंसी आहे हिते, त हिते जा माण्हू पखी पखण जानवर माण्हू मीरू तव्हांखे हर ख़ुशि नज़र आयो आहे असांखे बरसाति खां पोइ। यानी बारिश जेका मौजूद थी पई, इहा असांजे इन क्रॉप इन एरिया जे लाइ, एरिया जे समूरे इकोसिस्टम लाइ हिकु बेनिफिशियल साबित थी आहे, जी सर। फ़ाइदेमंद साबित थी आहे। ठीकु ठीकु। वजह साईं इन खां अलावा तव्हांजे ज़हन में छा आहे एग्रीकल्चर जे हवाले सां? सर असां वटि हींअर बसर जी लॻाए रहिया आहिनि अर्ली, जेके कुझु माण्हू लॻाई आहे, कुझु लॻाइनि पिया, बनियूं ठाहिनि पिया, जीअं बनियूं वटि अचनि थियूं त बसर जी पोखी थिए पई।
बाक़ी कमंद बि आहे असां वटि, कमंद आहे, फुटी आहे, इहे मेजर क्रॉप आहिनि असां वटि। मिर्च माना रेयर आहे, मिर्च कुंडरी ऐं नवकोट ऐं जुडे वारे इलाइक़े में वधीक आहिनि। उते मिर्च उते मेजर क्रॉप सॼो वञे थो उते। मिर्च मेजर क्रॉप आहे मीर प्रकाश डिवीजन जो। मीर प्रकाश, कुंडरी, नवकोट, जुडो, इते इते मेजर क्रॉप आहे। बिल्कुल 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 कुनेरी मंडी है, एशिया की मंडी। बिल्कुल मजा नहीं कमत ते हिन वक्त को मीरपुर खास ज़िले में खास करे मखण समो वारे इलाइके में किथे को इशू त कोन्हे कमत ते। सर असांखे अरे मुंहिंजी ऑब्जर्वेशन में आउं पंहिंजी ॿुधाईंदुसि त मुंहिंजी किथे ऑब्जर्वेशन में किथे कोन नज़र आयो आहे त हिते सही पाणी जा इशू हुआ। पाणी जे इशू जे करे जेके मथां खां टॉप जेके आहिनि लीफ हुआ उहो सुकल हुआ। जीअं बरसाति थी आहे उन खां पोइ आहे त उहे ग्रीन थिया आहिनि ऐं उन्हनि खे डायरेक्ट यूरिया मिलियो आहे। रब जे तां गॉड गिफ्ट आहे। उहे मिलण सां बूटो जेको कमत जो बूटो आहे उहो लश ग्रीन थियो आहे ऐं फ़ाइदो थियो आहे। जबरदस्त। तव्हांजे हिन डिवीजन में छा किथे राइस क्रॉप पोखियल आहे? सर असांजी मुंहिंजी ऑब्जर्वेशन में मुंहिंजे तालुके में मीरपुरकास में सराउंडिंग में मूंखे नज़र न आयो आहे किथे। असां वटि विज़िट बि कयो आहे जेके हरी कार्ड जे हवाले सां असां हिते ॻोठनि में विया आहियूं, मगर मूंखे किथे नज़र न आयो। ठीक ऐं यकीनन तव्हां फील्ड जा माण्हू आहियो, तव्हां फील्ड में वेठा आहियो त ही तव्हां आबादगार भाइरनि खे या एडवाइस ॾिनी हूंदी, सलाह ॾिनी हूंदी त बारिश जो पाणी निकाल पंहिंजी फील्ड मां वक़्त बे वक़्त जल्दी करे वठनि 48 कलाकनि जे अंदरि, छाकाणि जो बारिश जो पाणी फील्ड में बीहारणो नाहे। तव्हां इहा सलाह ॾिनी आहे? हा सर, हू असांजा जेके मुख़्तलिफ़ ज़मींदारनि खां जेके मिलियासीं उन्हनि खे चयो त पंहिंजा अवांदा वग़ैरह ठाहे छॾनि ऐं इन्हनि जो नेकाल बि रखो ऐं जेके फटो डुगडुगी या जनरेटर जेको रूटावटर जेको रूटर वग़ैरह पंहिंजा तयारु करे रखो। अगरि किथे पाणी आहे त उते विधन 15 खां 20 कलाकनि जे अंदरि पाणी उनखे कढे छॾो त उहो बहितर आहे। पर असां वटि हिते कहिड़ी अहिड़ी कोई शिकायत कोन्हे। असांजूं बनियूं ॾाढियूं उञारियूं हुयूं हिते ऐं पाणी जी ज़रूरत हुई ऐं उनजे करे बनी खे बहितरी थी आहे ऐं ॿिए उन सां अलाह जी रहमत वरती आहे असां ते ऐं असांजो माण्हू इन सां ख़ुशि आहे। मुंहिंजा जो अर्ज़ त ईंदड़ हफ़्ते वरी कुझु ॿुधायो अथनि बारिश वेदर कंडीशन आहे, बारिश ॿुधाई आहे। तव्हां वरी आबादगार भाइरनि सां कॉन्टेक्ट में रहिजो, राब्ते में रहिजो ऐं उन्हनि खे ॿुधाइजो त पंहिंजे फसल में 24 कलाकनि खां वधीक पाणी न बीहारनि। ख़ासि करे मिर्च जी पोख में, वण जी पोख में, कमंद जी पोख में पाणी जेकॾहिं बीह थो वञे त उन सां मसाला पैदा थींदा, उनजी जड़ खे जेको आहे सो नुक़सानु थींदो, ऑक्सीजन उनखे जड़ खे न मिलंदी। तमामु सुठो। हाणे तव्हां खां इजाज़त थो वठां हिन प्रोग्राम खे अॻिते हलाइण लाइ। महिरबानी सर। सर ही जेको पन ॾेखारनि पिया इहो कोई शुगर कैन जो पतो आहे, पन आहे। इन ते वाइट फ्लाई जो अटैक थियो आहे त असां आऊं सजेशन हिन भाउ खे ॾींदुसि त इहे जेके अहिड़ा पन जिथे फील्ड में ॾिसो त उहे लाहे छॾिजनि या त माल जे चारे जे लाइ इस्तेमालु कनि या त इनखे सड़ाए छॾिजनि ऐं इन खां पोइ इनखे फिब्रोनल ज़हर आहे जेको 2 बोतल या 2 पैकेट दाणेदार में बि अचे थो, लिक्विड में बि अचे थो 480 ml जे हिसाब सां इहे फर्टिगेशन कनि त इहो बहितरी थी सघे थी। पाटान या काटान जेका आहे दाणेदार ज़िंक उहा बाज़ार भाउ खे उहा अप्लाई करे त बहितर अथसि। जी सर। सर ही बसर जो फसल पोखियो आहे त हिन
16 ॾींहं थी विया आहिनि त हिन 2 NP ऐं 1 यूरिया ॾिनी आहे। असांजो इन दोस्तनि खे मशवरो आहे त हिते जेके बसर जे पन जा जेके टॉप ते आहे त उहा डाउनी या पाउडरी अहिड़े टाइप जी का नज़र अचे थी जेके चोटियूं सड़ियल नज़र अचनि थियूं। त आउं इन जे लाइ सजेशन कंदुसि त मेटा एक्सल मिनकोज़ेब 250 ग्राम 100 लीटर पाणी में मिलाए ऐं इन सां गॾु भले इन का सुठी साथ रखंदड़ NPK 2020 जेका इन सां मिलाए स्प्रे कंदो त इहे ॿूटा लश ग्रीन थी वेंदा ऐं बहितर नज़र ईंदा। जी सर। मुंहिंजा साईं हिन सारियुनि जे मसइले ते इहा अर्ज़ु आहे त सारियूं ठीकु आहिनि, को बि इशू न आहे, थोरो तव्हां इंतज़ारु कयो ऐं का बि दवा हिनखे न आहे ॾियणी। बाक़ी हिन फसल खे मिठे पाणी जी ज़रूरत आहे, मिठो पाणी ॾींदा त इनशा ताला ही फसल सही सिहतमंद थी वेंदो। उन सां गॾोगॾु वरी हिन फसल खे यूरिया जे हाफ बैग पर एकड़ खे ॾींदा त बहितर थींदो। लीफ फोल्डर हाँ साईं, ही पन 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 वेड़ कोई आहे बीमारी जेका सारियुनि में आहे जेका इन जे लाइ का सुठी साख रखंदड़ पैराथाइड ग्रुप जी या लिमडा वग़ैरह इन ते स्प्रे कराए सघिजे थी त बहितर थी वेंदा। ऐं इहे सारी जॾहिं पोखे थो त उनखे आबादकार खे 30 खां 40 45 खां 40 खां 45 ॾींहंनि जे विच में हू ॾिसंदो रहे त लीफ पन मरोड़ वायरस जी इफेक्ट इन ते वधीक थिए थो त पोइ सुठी साख रखंदड़ पैराथाइड ग्रुप जी का बि सुठी दवा स्प्रे कराए सघिजे थी। जी सर। वरी हाणे अचो था आख़िर में अॼु जे हिन प्रोग्राम खे ख़तमु करण आख़िर में मैसेज आहे। तव्हां अॼु हिन प्रोग्राम लाइ मैसेज छा ॾींदव आबादकार भाइरनि खे ईंदड़ तब्दीली जी अचनि थियूं मौसमी उन्हनि जे मुतलिक़? असांजे आबादकार भाउर सिंध जे पूरनि खे मैसेज आहे त हू पंहिंजा अलर्ट रहनि, पंहिंजे हारी खे बनी जे बरसाति जे टाइम पंहिंजे बनी जे अंदरि रखनि या अगरि बरसाति हेवी थिए त उन टाइम का रूटर या मशीन जे ज़रिए जल्दी जल्दी जेको पाणी ॾिसो था त हाणे पाणी असांजे ज़मीन खे नुक़सानु पहुचाए थो त उहो क्विकली कढे छॾनि ऐं ज़मीन जे पंहिंजी बनी ते ई पंहिंजो हारी आहे उहो रहे त ॿ कलाक वसे थी, 3 कलाक वसे थी त पंहिंजी झुपड़ी ठाहे बनी ते रहे। ऐं जी बरसाति का वधीक थिए थी त रूटर वग़ैरह का जनरेटर वग़ैरह चालू करे पाणी कढे वठनि त वधीक नुक़सानु थियण खां बची सघनि। साईं टीकमदार साहब महिरबानी मीरपुर ख़ासि खां। मीरपुर ख़ासि मुंहिंजो बि ईअं सम्झो त 2 नंबर घर आहे। पहिरियों मुंहिंजो घर लाटकाणो आहे ऐं 2 नंबर घर मुंहिंजो मीरपुर ख़ासि आहे। इन ई करे जो मीरपुर ख़ासि में मुंहिंजा 7-8 साल गुज़रिया आहिनि सर्विस जे हिसाब सां 2003 खां 2010 ताईं। मुंहिंजे असांजे प्रोग्राम खे ख़तमु करण वास्ते थोरा तो आहियां साईं टीकम साहब जो मीरपुर ख़ासि खां साईं आयो। इन प्रोग्राम खे ख़त्म वास्ते इही अर्ज़ु कंदुसि साईं सदाईं करीम ते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलिम सभु आबाद करे।